नाज़िम, कराची में PPHI जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता जे लाइ एहतिजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नजीब नाइच। जी नजीब जी, PPHI जे मुलाज़िमनि जो एहतिजाज कराची प्रेस क्लब पाॾो अॼु 7 ॾींहं बि जेको आहे जारी आहे। मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं पुछूं था त उन्हनि सां हींअर ताईं कंहिं हुकूमती नुमाइंदे ॻाल्हि ॿोल कई आहे या न। असांखे 7 ॾींहं आहे पर केर बि मैनेजमेंट जी तरफ़ां असां सां ॻाल्हाइण लाइ न आयो आहे। न ई असांखे जेको न अहिड़ो पॉज़िटिव जेको न फीडबैक मिलियो आहे उन्हनि जे तरफ़ां। अञा असांजा टर्मिनेशन्स कढिया वञनि था। अञा असांजे जेके एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि खे हिरासमेंट करणु इन्हनि शुरू करे छॾियो आहे। जो हालत इहा आहे त टंडो मोहम्मद ख़ान डिस्ट्रिक्ट जो सॼो PD बंदि, सॼो डिस्ट्रिक्ट बंदि करे छॾियो असांजे डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि। छाजे करे उन्हनि हिकिड़ो डॉक्टर जो ॿीहर टर्मिनेशन कढियो। उन खां पोइ असांजो सुभाणे जेको ऐलान आहे उहो इहो आहे त इंशाअल्लाह 1 बजे दारा असां जेको आहे CM हाउस रेड ज़ोन जी तरफ़ जेको आहे गामज़न थी वेंदासीं। हिन खां अॻे असां महीनो असां हर हेल्थ फैसिलिटी ते पूरो माने एहतिजाज रिकॉर्ड कयो पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ, पर ख़ातिर खां का बि असांखे कामयाबी कोन मिली। असां पंहिंजे ॿारनि जी पंहिंजे बच्चनि जे रिज़्क़ खे सिक्योर करण लाइ हिते आया आहियूं। 13 सालनि खां असां सिंध जे उन्हनि इलाइक़नि में कमु करूं पिया जिते वञणु ॾाढो मुश्किल आहे। नंगर पार्कर जूं अहिड़ियूं हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि जिते असांजो स्टाफ 200 किलोमीटर ट्रेवल करे पंहिंजी हेल्थ फैसिलिटी ते पुॼे थो ऐं सिंध पूरे में क्वालिटेटिव सर्विसिस हेल्थ जूं असां प्रोवाइड कयूं पिया। असांखे मजबूर कयो वियो। जी, PPHI जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त उन्हनि जो एहतिजाज जारी आहे पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ। ऐं उन्हनि चवणु आहे त असां अॼु जेको आहे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में टोकन एहतिजाज जेको आहे रिकॉर्ड करायो आहे OPD बंदि करे। उनखां अलावा उन्हनि चवणु आहे त असां सुभाणे वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च कंदासीं ऐं वज़ीर आला हाउस में जेके नुमाइंदा मौजूदु आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं त जीअं असांजा मसइला फ़ौरी तौरु हल थी सघनि।